ओ महबूब जो हसीन चेहरो जे चेहरे के रब पान तकींदो आ कद नरा तकल्लुब वजहक फिस्समाए फलनुवल्लियन्नक क़िबलतन तर्दाहा। महबूब दौराने निमाज़ी मथे निहारन पिया न आसमान दे रब फरमायो तो मुझा महबूब तुझो आसमान दे निहारन असां भी ॾिसूं ओ तुझो मुखड़ो तुझो हसीन चेहरो आसमान दे खणन इन्नक बि आयुने ना हबीब तू त असांजे निगाहन में आई रब जूं निगाहूं जे महबूब जे पाक चेहरे खे तकनि। हाँ अहिड़े महबूब खे पाण जहिड़ो सॾण ज़ेब ॾिए थो तू मोमिन थी करे मुसलमान सदाई महबूब जो आशिक सदाई वरी चवी त नबी जे शान में गुलू था कयो नबी जो शान वधायो था हद ओरांगे था वञो। अरे तो कहिड़ी हद मुक़रर कई आहे जेका सुनियन ओरांगी आहे मुस्तफा जे शान जी का हद आहे ई कान। हाँ बस इहा हद है जो महबूब अल्लाह जो अब्दा हू मालिक का ही ममलूका हू राज़िक का ही मरज़ूका हू खालिक का ही मखलूका हू अल्लाह ही उन जो बंदो आ। बस इहो फर्क हिकु आ बाक़ी मुंहिंजा दोस्तो महबूब जो शान उहो आ जिते न के मलाइक जी रसाई न के नबी वली जी रसाई जेको मदीने वारे मीर जो कमाल है। तू चार किताब पढ़ी मुस्तफा जे शान के तकी तोड़ी दो भिटाई फरमायो त कंज कुदूरी काफिया पढ़ी परूड़ी जो सब कर मंडी माकोड़ी कुह में पई कछे उभ। मुल्ला जेको महबूब जे शान ते कलाम तो करे न त हीअं थियो हूअं थियो इहो ईअं आ जीअं मंडी माकोड़ी कुह में वरी चए त मां आसमान खे बि मापियां। शिकारपुर वारा समझो था आसमान जूं रिफ़तूं बुलंदियूं वुसतूं मंडी माकोड़ी जेका खूह में पई आहे उहा चवे त मां आसमान थी मापे सघंदी। हाँ मुल्ला जो इल्म इन मंडी माकोड़ी वांगुर आहे मुस्तफा करीम जो शान अर्शन ताईं बुलंद आहे। हाँ साईं इमाम नबहानी लिखियो आहे जवाहिरुल बिहार में उन्हनि खां पुछ जेके साहिब नज़र आहिनि जेके अहले नज़र आहिनि अहले दिल आहिनि अहले बातिन आहिनि उन्हनि खां पुछ त मदीने वारे मीर जो शान छा। सुल्तानुल आरिफीन सैयदना बाज़ी बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जेको सिलसिले आलिया नक्शबंदिया जो सभिनी जो मुर्शिद आहे फरमाए तो मुंहिंजे दिल में ख़्याल थियो त ॾिसां त मदीने वारे साईं जो शान केतिरो मथां हुआ। गुस्त फी लुज्जतिन वाकिफन अला ऐनिल हकीकतिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चे तो हकीकत वारे दरिया में मूं गोतो हयो त ॾिसां त महबूब जी हकीकत छा आहे। मारिफत जे दरिया में डुबी हयमि पुट हेॾे ध्यानु कजो असां जूं अखियूं खुलियल आहिनि न हे अखियूं बंदि आहिनि अल्लाह जा बाना हे अखियूं बंदि करे मुंहनि में पाए रब जो ज़िक्र फ़िक्र कंदा आहिनि उन्हनि जे अंदर वारियूं अखियूं रब खोलींदो। उपटियां त अंधियूं पूरियूं तिरी पसंद वञो रोज़ रसन हबीबाणे हुजरे। हाँ बिटाई फरमायो त एक कसर दर लख कोड़िए गिरखियूं जेदा करियां परख तेदा साहिब सामू। अल्लाह जा बाना मुराक़बो कंदा आहिनि गर्दन झुकाए करे हकीकतुनि जे दरिया में जोगतो लॻाए मारिफत जा मोती कढी ईंदा आहिनि। सुल्तानुल आरिफीन तो फरमाए त गुस्त फी लुज्ज मूं टुबी हई ओ उहा जेका वादी हुई अल्लाह जे मारिफत वारी वादी उन में टुबी हयो वाकिफन अला ऐनिल हकीकतिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीकत मुहम्मदी जी जान हासिल करण जे लाइ मूं टुबी हई गोता जन थी को साईं फरमाए तो फइज़ा हुआ बैनी व बैनहा सबऊन अल्फ हिजाब मिन नूर
महबूब जी हकीकत जिता शुरू पई थे ऐं मुंहिंजी विलायत जिते ख़त्म पई थे मुंहिंजी नज़र मुंहिंजी बसीरत मुंहिंजो मुराक़बो मुंहिंजो मुशाहिदो जिते दंग थियो ऐं जितो महबूब जे शान जी शुरूआत पई थिए विच में 70,000 नूर जा पर्दा हुया शुरूआत खां अॻु में 70,000 पर्दा हुया अब ॻाल्हि सम्झो था न उहो जेको सुल्तानुल आरिफीन आहे जेको वलियन जे गिरोह जो अॻवान आहे उन जी मारिफत ॿुध फरमाए थो त पोइ फदनौत इंदल हिजाबिल अव्वल पहिरिएं पर्दे जे वेझो मुंहिंजो पर्दो हटाया ॾिसां त महबूब जो मक़ाम छा आहे दर्जो छा आहे हक़ीक़त मुहम्मदी छा आहे चतो जॾहिं मां पहिरें पर्दे जे वेझो थियुसि आवाज़ आयो त ओ बायज़ीद बेअदबी न कजांइ लो तनौत इंदल हिजाबिल अव्वल ला तरक्त कमा तातरक शारत इज़ा उल्कियत फिन्नार ए बायज़ीद जे पहिरें पर्दे जे वेझो आहे इएं सड़ी वेंदे जे वार बाह में सड़ी वेंदो आहे ए बायज़ीद मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जी हक़ीक़त या मां ॼाणा या मुंहिंजो महबूब ॼाणे जिते विलायत जी इंतहा थी थिए बसीरत वारे जी इंतहा ऐं महबूब जी शुरूआत थी थिए तू तो चई त गुलव था कयो वाद था कयो ओ दात के महबूब जे शान जी ख़बर ई कान्हे का तू असां सुन्नियुनि वटि अच त तोखे सेखारियूं त मदीने वारे साईं जो शान छा आहे तोखे त तुंहिंजे हिन शिकारपुर वारे बादशाह सोने शाह फ़कीरुल्लाह अलवी जे शान जी ख़बर कोन्हे का जेको तव्हांजे हिन शहर में नर सुतो पियो आहे अल्लाह जो कामिल वली मर्द दुर्वेश उहो आहे जेको हीअं नेण खणंदो हो त मदीने वारे जो सुजागी में दीदार करे वठंदो हुयो वदा महबूब जी हकीकत ऐं महबूब जो शान सिखणो अथई त अदब वारी जमायत में आ